अफ़सोसनाक ख़बर है सन मां सां शेयर कई पिया छछर इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जो टक्कर लगण सबब नींगरी पूजा कोली फौत थी वई। वारसनि तरफ़ां ड्राइवर की गिरफ़्तारी लाइ नींगरी जो लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे सन मां सां शेयर कई पिया छछर इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जो टक्कर लगण सबब नींगरी पूजा कोली फौत थी वई। वारसनि ड्राइवर की गिरफ़्तारी लाइ नींगरी जो लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो आहे। एक बार ॿी रवां खे अहम ख़बर ॾियूं पिया सन में छछर इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जो टक्कर लगण सबब नींगरी पूजा कोली फौत थी वई, जॾहिं त वारसनि पारां ड्राइवर की गिरफ़्तारी लाइ नींगरी जो लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं सन मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सागर सोलंकी खां। सागर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, सन बरसां इंडस हाईवे रोड ते पहिरियों वाटर वटि हैदराबाद खां सेव तरफ़ ईंदड़ तेज़ रफ़्तार कार रोड पार कंदड़ 10 वरनि जी नींगरी पूजा धीअ हरजी कोलीअ खे रोज़गार टक्कर हणी चिबाड़े छॾियो, जंहिं सबबु नींगरी छॾे ते ई फौत थी वई। फौती नींगरी जे वारसनि मोटरवे पुलिस खे नाकाबंदी करे कार खे पकड़ण जे लाइ चयो, पर पुलिस सुस्ती जो मुज़ाहिरो कंदे का बि नाकाबंदी न कराई। हादसो कंदड़ कार ड्राइवर कार समेत फरार थियण में कामयाब थी वियो। फौती नींगरी जे वारसनि पुलिस जी नाअहली ऐं कार ड्राइवर के गिरफ़्तार न करण जे लाइ फौती नींगरी जो लाश इंडस हाईवे रोड ते रखी रोड ते रुकावटूं खड़ियूं करे इंडस हाईवे रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। रोड बि बंदि करे छॾियो। रोड बंदि हुजण सबबि ट्रैफिक मुअतल थी वई ऐं मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। रोड जॾहिं त मुज़ाहिरीन जे विच में ऐं मुसाफ़िरनि जे विच में तकलीफ़ पिण थियूं। उन मौक़े ते फौती नींगरी जे वारसनि चयो त कार ड्राइवर असांजे मासूम न्याणी खे टक्कर हणण बैदि फरार थी वियो आहे। असां कार जे फरार थियण जो इतलाह मोटर पुलिस तौरु जी, ठीक है, अवां जी मेहरबानी सागर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।